ख़बर अवां हैदराबाद में शेयर कंदासीं। हुसैनाबाद ऐं राहो की पुलिस जा ॾुहारनि सां ॿ धारदार मुबैना मुक़ाबला। ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा की वई आहे। ॾुहारी जी सुञाणप आकिब सोलंकी ऐं संदसि साथी अली हसन सोलंकी जे नाले सां थी आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां हुसैनाबाद ऐं राहो की पुलिस जा ॾुहारनि सां ॿ धारदार मुक़ाबला थिया आहिनि। ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा की वई आहे। ॾुहारी जी सुञाणप आकिब सोलंकी ऐं संदसि साथी अली हसन सोलंकी जे नाले सां थी आहे। ॿ DT पेस्टल ऐं मोटरसाइकिल हथ कई वई आहे। ख़बर अवां सां हैदराबाद में शेयर कयूं पिया। हुसैनाबाद ऐं रावकी पुलिस जा ॾुहारनि सां ॿ धारदार मुबैना मुक़ाबला थिया आहिनि। ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा की वई आहे। ॾुहारी जी सुञाणप आकिब सोलंकी ऐं संदसि साथी अली हसन सोलंकी जे नाले सां थी आहे। हैदराबाद में तफ़सीलात कंदासीं शबीर रबड़ो खां। जी शबीर रबड़ो आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में हुसैनाबाद ऐं राहू की पुलिस जा ॾुहारनि सां ॿ धारदार मुबैना मुक़ाबला थिया आहिनि। मुक़ाबलनि दौरान पुलिस ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। हुसैनाबाद पुलिस जी दावा आहे त उन्हनि लतीफ़ाबाद यूनिट नंबर 4 घोड़नि जे तंबेले वटि मोटरसाइकिल ते सवार ॿिनि शकी माण्हुनि खे रोकण जो इशारो कयो त उन्हनि पुलिस मथां फायरिंग कई। फायरिंग जी ॾे वठ में हिकु ज़ख़्मी ॾुहारी समेत ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार ज़ख़्मी ॾुहारी जी सुञाणप आकिब सोलंकी ऐं संदसि साथी अली हसन सोलंकी जे नाले सां थी आहे, जंहिंजे कब्ज़े मां ॿ DT पिस्टल ऐं CD मोटरसाइकिल हथ कई वई आहे। गॾोगॾु राहू की पुलिस जो चवणु आहे त उन्हनि चेक पोस्ट नारेजाणी भरिसां मोटरसाइकिल ते सवार ॾुहारनि सां मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले दौरान फायरिंग जी ॾे वठ में हिकु ॾुहारी अमान खे गैर कानूनी हथियार समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जा साथी मौक़े तां फ़रार थी विया आहिनि, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। पुलिस तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार ॿिन्ही ज़ख़्मी ॾुहारनि खे इलाज लाइ सिविल इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं संदन क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। जी मेहरबानी शबीर आगाह करण लाइ।